एक्स ऐं वाई लाइ हल कयो। असां वटि ॿ इक्वेशनूं आहिनि, ॿ वेरिएबल आहिनि। नेगेटिव 3y जोड़ 4x बराबरि 11 जे, y जोड़ 2x बराबरि 13 जे। असां हिनखे एलिमिनेशन वारे मेथड यानी ख़ारिज करण वारे तरीक़े सां बि हल करे सघूं था। असां हाणे ईअं कयूं कि हिन ॿिनि इक्वेशन खे पाण में जोड़ कयूं त हिकिड़ो वेरिएबल जीअं ख़तम थी वञे। ॾिसो, नेगेटिव 3y जोड़ y कयूं त इहो ख़तम कोन थो थिए, 4x जोड़ 2x कयूं त इहो ख़तम नथो थिए। पर असां छा था करे सघूं कि असां हिकु इक्वेशन कंहिंखे वधायूं या घटायूं त असांजी जीअं हिकु शइ, जीअं मिसाल आहे y, इहो असांजो अगरि 3y थी वञे त हे ॿई पाण में जोड़ थी करे ख़तम थी वेंदा। हाणे सभ खां आसान तरीक़ो हिन y खे 3y करण जो आहे कि असां पूरी इक्वेशन खे 3 सां ज़र्ब कराए छॾियूं त असांजी हिन 3 जेका इक्वेशन जी जेका मालूमात आहे उहा बि तब्दील न थींदी। अचो त हाणे हिन इक्वेशन खे 3 सां असां सॼी खे ज़र्ब करायूं। असां ॿिन्ही पासे ज़र्ब कराईंदासीं 3 सां। हाणे ॾिसो, पहिरें पासे कराईंदासीं 3 ज़र्बिया y थी वेंदो 3y, ठीकु आहे। जोड़ कंदा 3 ज़र्बिया 2x थी वेंदो 6x, ठीकु आहे। इहो थी वेंदो बराबरि अची वेंदो 3 ज़र्बिया 13 जे। 13 खे चवंदा 3 सां ज़र्ब कंदव त जवाब अची वेंदो 39। हाणे हे ॿई इक्वेशनूं पाण में बराबरि आहिनि, सिर्फ़ु मां हिन इक्वेशन खे 3 सां ज़र्ब करायो आहे त असांखे हे इक्वेशन मिली वई आहे ऐं ॿई पाण में बराबरि, ठीकु आहे। हाणे असां वटि पहिरीं मथी इक्वेशन बि हुई जेका हुई नेगेटिव 3y जोड़ 4x बराबरि हुयो असांजे 11 जे। हाणे जॾहिं तव्हां हिन ॿिनि इक्वेशन खे पाण में जोड़ कराईंदव त हिकु दिलचस्प शइ थींदी कि नेगेटिव जो 3y ऐं 3y पाण में जोड़ थी करे ख़तम थी वेंदा। हाणे इहो ई असांजो मक़सदु हुन करण जो कि असां हिकिड़ो को वेरिएबल ख़तमु कयूं, ठीकु आहे। त हाणे हिन ॿिनी इक्वेशन खे पाण जोड़ करे ॾिसूं था, ठीकु आहे। नेगेटिव 3y सां ख़तमु थी वियो, 4x जोड़ 6 कंदा 10x अची वेंदो, ठीकु आहे। 39 खे 11 में जोड़ कंदासीं असांजो जवाब अची वेंदो 50, ठीकु आहे। ॿिन्ही पासे 10 सां तव्हां अगरि वंड करायो, ठीकु आहे, हेॾां बि 10 सां वंड कराईंदासीं, हेॾां बि 10 सां वंड कराईंदासीं त हेॾां 10 10 कैंसिल थी वियो, x बराबरि अची वियो 50 खे 10 सां वंड कराईंदो जवाब ईंदो 5, त x बराबरि अची वियो 5 जे। हाणे x जी वैल्यू कंहिं बि इक्वेशन में रखी करे असां y जी वैल्यू कढी सघूं था, ठीकु आहे। हाणे ॿी इक्वेशन जो असां इस्तेमालु कयूं था त ॿी इक्वेशन आहे y जोड़ 2 ज़र्बिया x, x जे लाइ त असां लिखंदासीं 5, ठीकु आहे, बराबरि अची वेंदो असांजो 13 जे, ठीकु आहे। 2 ज़र्बिया 5 असां वटि 10 त y जोड़ 10 बराबरि 13 जे, ठीकु आहे। ऐं 10 असांखे ख़तमु करणो ॿिन्ही पासे न, त 10 खे असां कट करे ॾींदासीं, ठीकु आहे। त y जोड़ 10 मां 10 विया त 10 ख़तमु थी वियो, y बराबरि अची वियो 13 कट 10 3 जे, त y जी वैल्यू मिली वई 3, x जी वैल्यू मिली वई असां वटि 5। हाणे असां पंहिंजी ॿिन्ही क़ीमतुनि खे पंहिंजी इक्वेशन में रखी करे वेरीफाई करे सघूं था, पक करे सघूं था। हाणे y जॻह ते कंदा नेगेटिव 3 ज़र्बिया 3, ठीकु आहे। x जॻह ते कंदा 5 जोड़ 4 ज़र्बिया 5, ठीकु आहे। नेगेटिव 3 ज़र्बिया 3 थींदा नेगेटिव 9 जोड़ 4 ज़र्बिया 5 थींदा 20, त इहो 11 जे बराबरि यकीनन अचे थो। ॿी क्वेश्चन ॾिसो, y जॻह ते रखंदासीं 3 त 3 जोड़, ॾिसो 3 जोड़ 2 ज़र्बिया 5 10, ठीकु आहे, 2 त 3 जोड़ 10 असांजो 13 जे बराबरि अचे थो। त असांजो इहो वेरीफाई थी वञे थो त असांजी इहे ॿई क़ीमतूं सही आयूं आहिनि, जवाबु सही आयो। हाणे असां हिनखे सब्स्टिट्यूशन वारे तरीक़े सां बि करे सघूं पिया या एलिमिनेशन वारे तरीक़े सां मुख़्तलिफ़ तरीक़े सां कयूं कि जीअं असांजी मुख़्तलिफ़ शयूं ख़ारिज थियनि, ठीकु आहे। असां पहिरीं क्वेश्चन खे ॾिसो साॻे तरीक़े सां लिखूं था ऐं नेगेटिव 3y जोड़ 4x बराबरि आहे 11 जे, नेगेटिव 3y जोड़ 4x बराबरि आहे 11 जे। हाणे मां चाहियां थो कि मां x वारो पार्ट आहे जेको पोर्शन आहे इनखे ख़ारिज कयां, ठीकु आहे। हाणे असां 2x आहे मथे 4x आहे, 2x खे मां अगरि नेगेटिव 4x में तब्दील करे छॾियां त इहो असांजो ख़ारिज थी वेंदा। हाणे इन में इन जो सभिनी खां सवलो तरीक़ो इहो आहे कि असां पूरी इक्वेशन खे नेगेटिव जी ॿिनि सां ज़र्ब करायूं। नेगेटिव ॿिनि सां ज़र्ब करायूं त नेगेटिव 2y 2x नेगेटिव 4x बराबरि थींदो नेगेटिव जा 26। हाणे जॾहिं तव्हां ॿिनी इक्वेशन खे पाण में जोड़ कंदव त x वारो जेको पोर्शन आहे इहे ख़ारिज थी वेंदा, पाण में एलिमिनेट थींदा। नेगेटिव जा 3y नेगेटिव जा 2 थी वेंदा नेगेटिव जा 5y बराबरि अची वेंदो नेगेटिव जा 26 जोड़ 11 अची वेंदो नेगेटिव जा 15, ठीकु आहे। नेगेटिव जे 5 सां ॿिन्ही साइडुनि लाइ वंड कंदासीं, ठीकु आहे। त हे नेगेटिव जा 5 नेगेटिव जा 5 खसींदा, नेगेटिव नेगेटिव कैंसिल कंदो, y बराबरि अची वेंदो 3 जे। हिन सूरत में असां x अॻु में ख़ारिज कयोसीं, एलिमिनेट कयोसीं ऐं y जी वैल्यू कढीसीं, ठीकु आहे। इहा y जी वैल्यू कंहिं बि इक्वेशन में पुट कंदव त x जी वैल्यू तव्हांखे 5 मिली वेंदी। त पहिरें तरीक़े में छा कयोसीं, हिन इक्वेशन खे वधायोसीं, ठीकु आहे, ऐं उन में y ख़ारिज कयोसीं, असां x जी वैल्यू अॻु में कढीसीं। तव्हां को बि तरीक़ो इस्तेमालु कयो, कहिड़े बि तरीक़े सां कयो, ठीकु आहे, तव्हांखे जवाबु साॻियो ई मिलंदो, x जी वैल्यू 5 मिलंदी, y जी वैल्यू 3 मिलंदी।